मां किशोर स्वर्ण इसरानी सिंधी नॉलेज ते अॼु असांजे विच में वेठल आहिनि मुख्य अतिथि जेका कि गिरिराज धाम में जेका छप्पन भोग थियो आहे पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा जे द्वारा मुख्य अतिथि के रूप में आयल आहिनि। ये आगरा सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री चंद्र प्रकाश सोनी जी राष्ट्रीय अध्यक्ष लाड़ी लुवाणा सिंधी पंचायत जा श्री घनश्याम दास देवनानी जी। तो इन्हनि खां अॼु ॼाणींदासीं अॼु जे कार्यक्रम के संदर्भ में इन्हनि जी पूरी जानकारी तव्हां साम्हूं ईंदी। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। गिरिराज धाम में जेका छप्पन भोग थियो आहे पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा जे द्वारा तो इनमें मुख्य अतिथि के रूप में आयल आहिनि। ये आगरा सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री चंद्र प्रकाश सोनी जी। तो तव्हांजो स्वागत है। तव्हां ॿुधायो अॼु जे कार्यक्रम में तव्हांखे कीअं लॻियो? ॾाढो सुठो लॻो। ही त पावन धरती आहे ऐं श्री कृष्ण जी पावन धरती ते असां आया आहियूं ऐं जनरल पंचायत मथुरा जा ॾाढो हू आहे सौभाग्य असांखे ॾिनो आहे हिते अचण जे लाइ। त उन लाइ उन्हनि जनरल पंचायत मथुरा जो तहे दिलि सां धन्यवाद। त अहिड़ो सुठो कार्यक्रम हू हर साल कंदा आहिनि ऐं असांखे हर साल हिते अचण जो मौक़ो मिलंदो आहे हिन पावन धरती ते। असांजे विच में वेठल आहिनि अखिल भारत लाड़ी लुवाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय अध्यक्ष श्री घनश्याम दास देवनानी जी। तो इन्हनि खां अॼु ॼाणींदासीं अॼु जे कार्यक्रम के संदर्भ में जेको ही गोवर्धन परिक्रमा जो कार्यक्रम पूज्य जनरल पंचायत मथुरा द्वारा थींदो आहे। असांखे सौभाग्य प्राप्त थियो आहे त असां हिते आया आहियूं, हिन धार्मिक यात्रा में शामिल थिया आहियूं। ऐं मां त धन्यवाद चवंदुसि सॼे मथुरा जे भाउरनि खे जेके हीअ सुठो आयोजन कंदा आहिनि। ॾाढो सराहनीय कार्य आहे। असांजे बच्चनि खे सनातन धर्म जी ॼाण थिए, असांजा बच्चा परिक्रमा कनि पिया, असांजे बच्चनि खे तमामु लाभ मिलंदो हिन ॻाल्हि जो। धार्मिक अॼोके वक़्त में असां धार्मिक आस्थाउनि खां थोरो किनारो करे विया आहियूं। अहिड़े कार्यक्रम सां असांजी धार्मिक चेतना जागंदी। मथुरा जे पंचायत अध्यक्ष माननीय नारायणदास लखवानी, रामचंद खत्री, असांजे आगरे में आयल नारायणदास पारवानी, टीकमदास धनवानी, रूपचंद धनवानी, सेंट्रल पंचायत जा असांजे शहर जा अध्यक्ष चंद्रप्रकाश सोनी ऐं किशोर इसरानी जेके न्यूज़ वारा असांजे ही माइक वठनि पिया, सभिनी खे धन्यवाद ॾींदुसि। गोवर्धन जे गिरवर निकुंज धाम में अॼु छप्पन भोग जो आयोजन कयो वियो आहे पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा जे पारां। और अहिड़े आयोजन में अॼु सिंधी समाज की खुशी घणी वधीक ॾिसण लाइ मिले पई। प्रोग्रामनि सां पंहिंजी सिंधियत भी वधंदी आहे ऐं धार्मिकता भी वधंदी आहे। त तव्हांखे ॿुधायां पूज्य सिंधी जनरल पंचायत द्वारा 18 सितंबर 2023 परिक्रमा जो आयोजन हो ऐं अॼु हिते 19 सितंबर जो छप्पन भोग ऐं अभिषेक जो आयोजन आहे। सभिनि खां पहिरीं हिन आयोजन की शुरुआत जेकी थी हुई पूरे गिरिराज जी परिक्रमा हुई। इनमें रात भर सभी सिंधी समाज जा जेतिरा भी नर नारी हुआ, युवा हुआ, बुजुर्ग हुआ, सभिनि परिक्रमा ॾिनी आहे ऐं गिरिराज जी जे जयकारे सां गॾु गॾु भगवान श्री झूलेलाल जा जयकारा भी पूरे गोवर्धन क्षेत्र में गूंजेना रहा। ऐं हुन खां पोइ छप्पन भोग खां पहिरीं हिते अभिषेक जो आयोजन भी सुठी तरीक़े सां थियो आहे, जंहिंमें सभिनि पूरे पंचायत जे मेंबरनि अभिषेक करायो आहे। चाहे वो पंचामृत सां जेको पूरी तरीक़े सां अभिषेक थींदो आहे, शिला जो अभिषेक थियो आहे ऐं हुन खां पोइ छप्पन भोग जो आयोजन। त अहिड़ी ॿी भी झलकियूं लगातार आऊं तव्हांखे ॾेखारींदो रहंदुसि। चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करजो, लाइक करजो, शेयर करजो। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। बोलो भगवान झूलेलाल महाराज की जय, बोले गिरिराज धरन महाराज की जय। असां किशोर स्वर्ण इसरानी जो भी धन्यवाद कंदासीं, हेतिरी उन्हनि सुठी कवरेज कई ऐं असांजी जेकी न्यूज़ आहे ऐं जेका असांजा चित्र आहिनि, सॼी परिक्रमा जो जेको विवरण आहे, छप्पन भोग जो विवरण आहे, तव्हां दर्शकनि खे इन्हनि पहुचायो आहे ऐं असां दिलि सां हिन किशोर स्वर्ण इसरानी जो धन्यवाद था करूं।